पांखे गुमराही जी वात मथां हटाए सीधी वाट ॾेखारई। दुनिया में रही करे पंहिंजी ज़ात की सुञाण अता कई। बाद हू अल्लाह पाक जे पाक कलाम जा मुख़्तलिफ़ जॻहि मथां अल्लाह ताला जा मुंहां सां बोल तिलावत थिया आहिनि, जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजे अज़ीम नेमतनि जो ज़िक्र कयो आहे। पाण ॻाल्हि बख़ूबी वाक़िअ हुयूं कि दुनिया में हर इंसान अल्लाह तबारक व तआला जी नेमत हेठि पले बढ़े ऐं वॾो थिए पियो, चाहे वो मुस्लिम होए या गैर मुस्लिम होए, अल्लाह के मञण वारो होए या न मञण वारो होए, फरमा बरदार ना फरमान, हर इंसान अल्लाह तबारक व तआला जी नेमत में पंहिंजी जिंदगी जी बरकरदानी करे पियो। कॾहिं अहिड़ो पंहिंजी अखीं नाई ॾिठो, न पांखे तजुर्बो थियो आहे, न पंहिंजे कॾहिं सो आयो जे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मञण वारनि खे वधारे ॾिनो हुए, न मञण वारे हथ जले लाथो हुए। पाण कॾहिं अहिड़ो नाहे सो जे अल्लाह फरमा बरदारे खे ॾे तो ना फरमाने खे नथो ॾे। पर इंसान लाइ करे मुस्लमान हुअण इहा अल्लाह तबारक व तआला जी अज़ीम नेमत आहे। जे हिकिड़ो इंसान दुनिया में लखें जी तादाद में माबूदे खे मञण वारे इंसान में जा हिकिड़ो अहिड़ो इंसान चुनाणो जे हक़ीक़ी रब खे सुञातो, मुसलमान हुअण, ईमान वारो हुअण, तौहीद वारो हुअण, इहा अल्लाह तबारक व तआला जी पाण गुनहगार लाइ करे जबरदस्त नेमत आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजी नेमत जी वरसात या पंहिंजे नेमत जा थर जीअं अल्लाह मूसा खे ॾिने कि फिरौन खे उनजा दुगनी ॾिने पए, इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिने त नमरूद खे उनजा वधारे बाज़ारो दुनियावी लेवल मथे। अहिड़े तरीक़े से अल्लाह जेकॾहिं ईसा के नबूवत से सरफराज कयो त ईसा जे कातिलीन खे अल्लाह तबारक व तआला नेमत से महरूम किन रखियो हो। जेकॾहिं रब ताला पंहिंजे पैगंबर, पंहिंजे नबी, पंहिंजे रसूल, कायनात जे इमामुल अंबिया जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नेमतूं ॾिनियूं हुयूं त साथो साथ अबू जहल ऐं अबू लहब पर अल्लाह जी नेमत पलिया वॾा थिया। मालूम थिए थो कि अल्लाह तबारक व तआला दुनिया में ये हरगिज़ निज़ाम नाहे बनायो कि ज़ालिम या नाफरमान या फरमा बरदार सूदी हथ रोकिया ऐं जलिया वञे। हे तो अल्लाह तबारक व तआला, अल्लाह तबारक व तआला जूं दुनिया में मरण वारे इंसान मथे लातादाद अनगिनत लामहदूद नेमतूं अचे पई, जंहिंजो क़ुरान सूरह नहल में ज़िक्र कयो आहे व इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा। हर चीज जो हिसाब करे सघो था। दुनिया टेक्नोलॉजी में उरूज मथे पुॼी वई है ऐं हर चीज जा आंकड़ा मिलाए सघो था। अल्लाह फरमाए तो मुंहिंजी नेमतनि जो इहातो हिसाब अंदाज़ न था करे। अल्लाह चए थो
मुझी नेमत है, मुझी इनाम है जो मुझे फजले जो आई यहाँ तो या एहसान है जो आई अंदाजो एहसान नथा करे इतरियो अल्लाह तबारक व तआला जी नेमत हुई। हाणे इंसान जो दिमाग चाहे तो गफलत जी निंद्र में होए, चाहे तो के मजबूरी तहत पियो होए, चाहे तो गुरु कमन जा बोल पदरा करे पियो, नेमतों डिठे में अचे या न। सेहत तंदुरुस्ती कितनी बड़ी नेमत है। इंसान उधर कमजोर है, कंडो लगे न सारा तकलीफ सहन बर्दाश्त न थी। सेहत कितनी बड़ी नेमत है। खाटले मथे मजबूर बेबस मौत हयाती ये कश्म में जो पासा पड़ने में उन्हीं के पूछो ये सेहत कई चीज है, तंदुरुस्ती को वस्तु है। कितनियों का नेमत उठाएगा इतने अल्लाह तबारक व तआला सूरह रहमान में लगभग 29 जगह ने फरमाए अब आई आलाए रब्बिकुमा तुकज़िबान। नहीं अल्लाह जी किनी नेमत है कि जुटलाइना अड़े तरीके से हयाती रही पान दुनिया मते फिरो पिया जीरा आयो नेकी करे सको था, सदको खैरात करे सको था, भलाइयो करे सको था, खैर खाइयो करे सको था। इन हयाती जो अंदाजो लगाणो हो। कब्रस्तान में मथा राउंड मारी वण उगी विया, जनावर डरी खड़ी छॾियो, रस्ता थी विया, ये हिते हुआ जीअं पाण पिण जे लिबास खे चेंज कयूं था ईअं इन्हीअ करियो, बल्कि कंहिं इंसान जो तो अहिड़ो ॾको हो जो उन्हीं के अहिड़ो असां मथे दुनिया टिकल आहे, असीं वियासीं त दुनिया उभी रहंदी पर उन्हीं मथे कहिड़े जारी उभी हुई। हयाती ये अल्लाह जी अजीम नेमत है। अहिड़े तरीके से आज़ादी है, पां आज़ाद पंहिंजे घर में वेठा आहियूं, न पांखे इबादत को रोके थो, न पांखे मज़दूरी को रोके थो, न पंहिंजे घर अचेणो को रोके थो, न पंहिंजे घर वञणो को रोके थो। ऐं कैदे में को सचे में को कूड़े में बातें उन्हीं को वेठो जवान तंदुरुस्त थिया उन्हीं के पूछो जी आज़ादी गुलामी में फर्क करो है, आज़ादी कैद बंदी में फर्क करो है। उन्हीं कोई जवाब कीनो तो उन्हीं अखी में लड़का चार थी ना जी हाँ ये आज़ादी पापड़ ने करे बैठा तो आज़ाद रोण गुलामी का बचन आज़ाद रोण पिड़े करे रोण कैद जी सोबतें जेल जी सोबतें में बचन अल्लाह जी अजीम नेमत है। हेरो नहीं ये पांच जुर्म नहीं क्यों कैद करे जा हैं पांच गुनहगार नहीं हो तो जेल करे जो अल्लाह तबारक व तआला जी करे आज़ादी छेनण चाहे अल्लाह कादर पिड़े कुदरत मथे अची वञे तो कई इंसान बेकसूर जेल में बंदई जंहिंजो राई जे दाने जे बराबर कसूर नहीं कंहिंजो पन नहीं तोड़ियो तंहिंजे बावजूद उम्र कैद जो सजाऊं काटी विया तो ये आज़ादी है ना अल्लाह की अजीम नेमत है। अहिड़े तरीके से रूज़ी अल्लाह हेल्थ पांखे टार नमाए ॾिनी है पां मड़े खींचा भरे फिरो पिया रब रूज़ी खे ॾिनी है। हिकिड़ो दौर हो 60-70 80 वारे जा दोस्त जिंदा है हयात यानी पुछो जहां रूज़ी ला करे कितना मुल्क चीरिया हुआ कितानो कै सुधी खड़िया बुझाया हुआ कितानो कै सुधी सफर किया हुआ कहिड़ा अयाम इन्हीं मथा गुजरिया हुआ हिकिड़ी मानी न करे बाज़ औकात अहिड़ो हो जे रोज़ी घरे एतिरी आणींदा जो औलाद जी टुकड़ी जुड़ंदी बे मां वंजू वना के सुता पियो ये अयाम पंहिंजे गुज़रे के मथा गुजरिया अल्लाह जरा पांखे रोज़ीअ जा दरवाजा खोले ॾिना कार नमाए ॾिनी त जंहिंखे चवण पाण नपईअ में नथू हणो था से ऐं ॾिसो पिया ज़ाहिरी तौर मथे ॾिसो पिया हलाल अलाह ॾिनो मज़दूरी कयो सुबुह जो वञो शाम जो 600 800 700 1000 रुपए जी नोट खणी जो
तंहिंजे बावजूद हराम में पंहिंजो हथ मुंझो घुसियो। हराम रोज़ी जो को वक्ती तौर मथे फांसी लगे थी। જ્યારે હરામ રોજી મથે માણો ઉખરી તौर મથે જકડજે તો દુનિયાવી જરૂરત પકડજે તો ત્યારે બાકીને જો રિઝલ્ટ મળે તો જે હરામ રોજી પૂરો વસ્તુ है। सोशल मीडिया ते ॾिसंदा हूंदा पंहिंजे जे इलाइक़े जा वाक़िया। माण्हू कमाए न इन्हनि वधारे माण्हू खे दंड ॾियणो पए। माण्हू कमाए न इन्हनि वधारे माण्हू ज़लील रुसवा थी वञे। तो रोज़ी जो को रहे ये अल्लाह ॾिनी है ते फिल वक्त पांखे टार नमाए ॾिनी है। इन आंखों है 4-8 बारे हूंदो उन्हीं दौर मथे पांजा वेंदासीं। पाण मिल्कतूं हुए, दौलतूं हुए, वाण हुए, प्रॉपर्टी हुए, बंगला हुए, अल्लाह तबारक व तआला जेकॾहिं मार कसे लाइ लगाम छिके लाइ रोज़ीअ जो दरवाज़ो तंग करे छॾे त ई पाण वाण ते किट खाई वञे। पावर प्रॉपर्टी पावर बंगला हिते रही वञे पाण हिजरतों करण ते मजबूर थियणो पए। हिन समझो कि भाई आऊं त हाणे बराबरि ई आहे। 5-8 वाण हले था, लेबर मूं भेड़ा आई, सुखी आई आहे, हज़ार लखे जी आमदनी है न। कई अहिड़ा ॾिठा, कई साहेड़ियूं मुलाक़ातूं थियूं, कई साहेड़ियूं रिहाणी थियूं जेको करोड़पति हो आज बीड़ी जो खोखेड़ा करे माण्हू तरसे पियो। अल्लाह जर रोज़ीअ जा दरवाजा बंद करे तो, रब जर लगाम कसे तो तेरे पार करोड़ आन जी आन में तान जी तान में तबाह बर्बाद थी वञेगा। अहिड़े तरीक़े से अल्लाह तबारक व तआला औलाद ॾिनूं। ये अल्लाह जी अज़ीम नेमत है। जंहिं वटि न आहे उन्हीं से बयान करे। अल्लाह मकानात ॾिना, मस्कन ॾिना, रेला करे। जंहिं वटि न आहे जेको रोड मथे फुटपाटी मथे भुॻीअ में दानपत्री में पंहिंजा मासूम बच्चा वॾा कई वॾी पुछो त मकान कहिड़ी वस्तु है। मस्कन कोई खे चयो वञे थो, आराम दे जगह कोई जो नालो आहे। उन वटि कोई जवाब न हो। उन जी अखी में सवाइ लुड़के जी बाकी तथा पाण पूरो न आहे ॾिनो। अहिड़े तरीक़े सां रब्बुल आलमीन पाण खे अमन ऐं शांती ॾिनी, सुख ॾिनो। पिण जे घर, पिण जे ॻोठ, पिण जी बस्तीअ में पाण मथे कोई ज़ोर ज़बरदस्ती न आहे। ऐं इहा वॾी नेमत आहे। अल्लाह तबारक व तआला सूरह इब्राहिम में फरमाए वइज़ तअज़्ज़न रब्बुक लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम व लइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। जेकॾहिं आजो परवरदिगार आंखे आगाह करे छॾियो आहे, जेकॾहिं मुंहिंजी नेमतनि जी शुक्रगुज़ारी कंदा, मुंहिंजी नेमतनि जी शुक्रगुज़ारी कंदा त आउं अञा ॾींदुसि। लअज़ीदन्नकुम मज़ीद ॾींदो, जाम ॾींदो। पर खबरदार वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। जेकॾहिं नाशुक्रीअ मथे उतरी आया न, शुक्रगुज़ारी न कया, कुफ्र मथे उतरी आया, पिण जे बाज़े ते मन समझा जे आउज करियां ॿियो त अल्लाह फरमाए थो इन अज़ाब लशदीद। मुंहिंजी पकड़, मुंहिंजो अज़ाब सख़्त आहे। उन्हीं इनाम मां, उन्हीं नेमते में जा अल्लाह तबारक व तआला हिकड़ी पाण गुनहगारे की नेमत वसाची पड़ी। जंहिं मौसम में पाण फिल वक्त वेठा, बाज़ औकात बाज़ फैमिली, बाज़ ॻोठे, बाज़ बस्ती, बाज़ कस्बे, बाज़ मुल्के ना करे ही मौसम अज़ाब बणजी वियो। किथे बादल टुटेंदा, किथे आसमानी बिजली छड़े थी, किथे सैलाब अचेंदा, किथे तूफान अचेंदा। ही मौसम जो को रहो ही के बस्ती ना करे, के कौमे ना करे, बजाय रहमत जे ज़हमत बणजी वियो। उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए, जरा आंधी चढ़ंदी हुई जंहिंखे पाण वांच चऊं, धूल आसमान में चढ़ंदी हुई, त मदीने जो मीर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में दाखिल थिए वरी बाहर न करें, घर में दाखिल थिए वरी बाहर न करें। माण्हू को हताश थी वञे, बेचैन नहीं अल्लाह जा रसूल थी वेंदा।
आयशा पूछो मुझा आका ही दी चढ़ियो है खेड़े ते जो बादले में नजर हुई मुझा आका ये तर परेशान को जन आयशा वटर में केड़ी गुरो है इन आंधी मुझा केड़ी गुरो है ये रसूल जी कहानी है ये पैगंबर जी कहानी है जो को मासूमाने खिताब मालूम थियो जे आंधियों तूफान बाज दफा इंसान के तोबा जो मौको नथी बाज दफा इंसान के कफन महसूस नथो थी बाज दफा इंसान के गुस्से हासिल नथो थी इंसान मथा नदियों पैदियों अंदर अंदर एटसी इतने अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेचैन थी रहता दरवाजे में निकलणो वरी जाणो वरी आंधी जानी वरी निकलणो वरी जाणो से करो हो देखी न हुई पैगंबर इस्लाम दुनिया में चुनिंदा इंसान तमाम नबी जा सरदार हर पैगंबर जो सरदार सारे कायनात जो नबी वो रसूल इतरो परेशान हिकिड़ी आंधी तूफान में ॾिसे पाण तक गुनहगार है पाण कदम कदम बन के विख विख ते अल्लाह तबारक व तआला समझ जुर्म पाप क्या है सिवाय पापे ने पानी जोड़े में किए ना उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए कि अल्लाह के रसूल फरमाईंदा हुआ जब बरसात थी पहिरीं अल्लाह वटि दुआ करो जब मींहुं चालू थी वञे तर अल्लाह वटि दुआ करो तर रब जूं रहमतूं असांजूं ऐं जेकी बि अल्लाह वटि दरख़्वास्त कंदा अल्लाह क़बूल करे रब राज़ी थी तो पहिरियों मींहुं वसाए थो त रब जी रहमत कुशादा हुई त ॾिसो न मींहुं वसे पियो त बाक़ी पूरे जी ज़रूरत है मुंहिंजा पालनहार आहिनि बारिश वसाए आहे तूं राज़ी थियो इएं मुंहिंजा रब मुंहिंजी गुनाह मथां पर्दो विछड़ीअ न ऐं घुरी ॼाणियो पाण मङी ॼाणियो हाजातूं रखे ॼाणियो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तई मौसम जो जो तगय्युरात है मौसम में जो तब्दीली है मौसम में जो इनकलाब है गर्मी बुढ़िया सर्दी सर्दी बुढ़िया मींह वगैरह वगैरह ये अल्लाह तबारक व तआला कायनात के निजाम नज़म के बरकरार रखेला करे बनायो है जेकॾहिं मुसलसल मींह होए ता कायनात जो निजाम बरकरार न रहे मुसलसल गर्मी होए ता कायनात में इंसान परिंद चरिंद पखी सारा परेशान हाल थी वने मुसलसल सर्दी सी होए ता तो दुनिया की सारी मखलूकात हैरानगी जो शिकार थी वने मुसलसल जेकॾहिं अल्लाह मींहुं न वसाए कंहिं साॼो अची किरी पए तो दुनिया में जीअण वारी हर मखलूक इंसान होए ते बने पखी होए ते बने जानवर होए ते बने इन सारी मखलूकात की रूज़ी इन अल्लाह तबारक व तआला वरसात में रखी बाज तो बेचारा कतरा थी रहा वाणे मार रहा वाण बंद थी वेंदा मतलब मींहुं खपे था तो पण हैर कर हफ्तो चढ़ी आयो हो जी हाँ पैनी छटे बुढ़िया कीड़ा मकोड़ा परिंद चरिंद जानवर बेजबान मखलूक आसमान में निगाह करी वेठी तू सही तो न तो नी तो आई ना आम दे थोड़ो आडलो बीरोला वाणे तने नथा जर मी थी तो कम केला आवारो फेटंदो त वरी ऊंच कम जाल थी कने अल्लाह तबारक व तआला जी अचण वारी रहमत ऐं नेमत जी नाशुक्री न कई खपे सूरह काफ में अल्लाह तबारक व तआला फरमाए वनज़लना मिनस समाई माअन मुबारकन फअंबतना बिही जन्नातिन व हब्बन नसीर ओ रब जेको आसमान में जा बा बरकत पानी वसाए तो ए उन पानी जे जरिए से कटण वारियूं खेतियूं उगायो रब तई वरसात जो है अल्लाह तबारक व तआला जी असीम ने सूरह बकरा में अल्लाह फरमाए अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फिराशम व समाअ बिनाअ व अनज़ल मिनस समाइ माअन फअखरज बिही मिनस समराति रिज़्क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तालमून अल्लाह फरमाए तुम आसमान के छत बनाए जमीन के फर्श बनायो
अहिड़े तरीक़े से आसमान में जा मींहुं किरायो, उन मींहं में जा फल समरात रोज़ियूं रिज़्क़ जा बंदोबस्त किया। ख़बरदार ॼाणण जे बावजूद जेकॾहिं नाफ़रमानी कराए था त खसारे में पइजो। अल्लाह तबारक व तआला इन बरसात के जे नाज़िल कई है तियां इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कुछ आदाब है सुन्नत रसूल मां साबित। जॾहिं मींहुं चालू थिए ત્યારે अल्लाह वटि घुरो, ख़ुदा इस्तग़फ़ार, माफ़ी, अमन, शांति, अहिड़े तरीक़े से दुआ करो। अल्लाहुम्मा सय्यिबन नाफ़िआ, अल्लाहुम्मा सय्यिबन नाफ़िआ। मुंहिंजा अल्लाह इन वसण वारे मींहं खे नफ़ा बख़्श बनाइजो, नफ़े वारो फ़ाइदे वारो बनाइजो। अहिड़े तरीक़े से हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाईं था कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बरसात छणंदी हुई ત્યારે बरसात में पेड़ जो कुर्तो लाए ॿाहिरि निकिरी वेंदा हुआ, अङे ते पाणी छणंदो हो। हज़रत अनस फरमाईंदा त असां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो, अल्लाह जे रसूल अहिड़ो ऐं पोइ अहिड़ा कयो था? अल्लाह जे रसूल फरमाईंदे अन्नहु हदीसुन अहदिन बिरब्बी तआला, ये हैर मुंहिंजे रब वटि अचे ताज़ी ताज़ी अल्लाह वटि अचे ऐं चाहियां थो कि मुंहिंजी जिस्म ते टकराए अल्लाह जी रहमत। त ही नेमत है, इन नेमत के नेमत समझो, ज़हमत न समझो। ने इन्हीं अय्यामे में मौसम सरमा बरसात सीजन जो कोयो इनमें पां इस्तग़फ़ार, माफ़ी, गुनाह जी तलाफ़ी, हराम जी रोज़ीअ नु बचणो कोई ना। जे ऐं ॾिसो था जे इन मौसम में कहिड़ा हादसा थियनि, पां गुनाह जी गठड़ियूं हो, आसमानी बिजली कड़को करे, दुनिया में आन जान दान दान दुनिया में इंसान हलियो वञे, को समुद्री तूफान उथी इंसान के मौत जो शिकार बनाए छॾे, को आसमानी पौधो छड़े इंसान दुनिया में रुख़्सत थी वञे, को आंधी अचे इंसान जे कबाड़े उॾाए ॾेई वञे ता एतिरे ना करे इन मौसम में अल्लाह तबारक व तआला जीअं पाना नेमत रखई है कि पिण जी रहमत जा दरवाजा खोलियाई पाउनी मां लाभ ॾिनी, इस्तग़फ़ार ऐं माफ़ी करो। अल्लाह तबारक व तआला दुआ गोया रब्बुल आलमीन ता गुनहगार मथे जीअं मींहुं वसायो है तीअं अल्लाह मज़ीद रहमत वारा मींहुं वसाए, अल्लाह अज़ाब तूफान वारे मींहुं नु बचाए। रब्बुल आलमीन पिण जी हर मखलूक सूदी बरसात जो पानी पुॼाए। अल्लाह तबारक व तआला पां बड़े गुनहगार आहियूं, अल्लाह पंहिंजे गुनाह खे माफ़ फरमाए। अर्श अज़ीम मुजरब जेकी अहले तौहीद दुनिया में रुख़सत थियनि अल्लाह मिणी जी मग़फ़िरत फरमाए, अल्लाह उन्हीं की कब्रें की कुशादा फरमाए, अल्लाह उन्हीं के करवट करवट आराम नसीब फरमाए। रब्बुल आलमीन जेकी बीमार है मिणी के शफा कामिल आजिल नसीब फरमाए। अल्लाह जैसी प्यारे मज़हब इस्लाम ते कायम दायम रखे, पांजो खात्मो कर ईमान बिल खैर मते करे। वमा तौफीक इल्ला बिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु